थी डॉक्टर समीला सुमरे खैरपुर में जीअं चार्ज संभालण खां पोइ ॾुआरनि खिलाफ़ ग्रैंड ऑपरेशनियूं करे केतिरनि धड़िलनि खे हथियार फिटी करे कानून जे कटड़े मां था विया। ऐं ॿिए तरफ़ ऐलान कयो वियो डॉक्टर समीला सुमरो अचण सां ई त कबीला जहिड़ा जिन बि ज़ातनि में हलनि था इंशाअल्लाह जल्द उहे ख़तमु कराया वेंदा ऐं उहे उमेदूं रुपए में ॿारहं मुकमल थी चुकियूं आहिनि। उन सां गॾु गॾु इहो बि ऐलान कयो वियो त जंहिं थाणे में अंदरि मंशात जो कारोबार कंदड़ चाहे पुलिस एहलकार हुजनि चाहे वॾेरा हुजनि भोतार हुजनि इंशाअल्लाह उन्हनि जे ख़िलाफ़ जल्दी एक्शन खयो वेंदो। इन्हनि ॿिनि खां पोइ हाणे एक्शन हले पियो मंशात ख़िलाफ़। मंशात जा जेके बि थाणे जे हद में मंशात जो कारोबार उरूज ते आहे उहो नंबर 1 असांजे तालके किंगरे जे वॾा माशू फैज़मत बिंडो ऐं पीरगोट एतिरो त कारोबार उरूज ते आहे। उन जे हदनि में जो सरेआम आफ़ीम चर्स सां गॾु शराब जो कारोबार उरूज ते लॻो पियो आहे। पीरगोट खां सीरजी माण्हू कचनि खां सीरजी करे फैज़मत बिंडे जे थाणे जे हद में जिन ॻोठनि में हले थो उहो पाण पहचान था ऐं मेन रोडनि ते हुनखे इतलाह ॾियनि था हितां अची वठी वञे। वॾा माशू थाणे जे हद में पीर गफ़ार शाह वटि सरेआम नशो हले थो। उन सां गॾो गॾु बस स्टॉप कोटपुल जे सरेआम नशो हले थो जंहिंमें मंशात जो कारोबार आइस जो कारोबार ऐं उन सां गॾु हीरोइन जो आफ़ीम जो चर्स जो कारोबार उरूज ते लॻो पियो आहे। SSP खैरपुर डॉक्टर समीला सुमरो कुझु ॾींहं अॻु में ऐलान कयो हो त जंहिं बि थाणे जे हद में मंशा जो कारोबार हलंदो उन जा ज़िम्मेवार हद जा SHA ऐं वॾा मुंशी हूंदा। ऐं अॼु साखियुनि सां ॾिसूं था त हद जा SHA हद जा वॾा मुंशी उतां जा उहे पंहिंजो वसूली कनि था भतो जेको हर रोज़ उन जे अकाउंट मूवी कैश जैद कैश अकाउंट में पैसा पहुचनि था जा को माण्हू अची पंहिंजो हथों हथ ॾेई थो वञे। असां आला इंसाननि जे तंज़ीमनि खे रिक्वेस्ट कयूं था सोशल वर्करनि खे सहाफ़ियुनि खे ऐं वकीलनि खे त फौरन मंशा ते जेके इंसानी जानियूं ज़ाया थियूं थियनि नौजवान नसुल तबाह थो थिए उन जे लाइ बि कुझु